मौलाना मुजीबुर रहमान जा बयान ॿुधण जे लाइ मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबियाइ वल मुरसलीन व अला आलिहि व सहबिहि अजमईन इला यौमिद्दीन। फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। वक़ाल अल्लाहु तआला वलनबलुवन्नकुम बिशैइन मिनल खौफ़ि वल जू'i व नक़्सिम मिनल अमवाल वल अनफुस वस्समरात व बश्शिरिस साबिरीन इज़ा असाबतहुम मुसीबा क़ालू इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन। वक़ाल अल्लाहु तआला फ़ी मक़ामि आख़र लक़द रज़ियल्लाहु अनिल मुअमिनीन इज़ युबायिऊनक तहत अश-शजरति फ़अलिम मा फ़ी क़ुलूबिहिम फ़अंज़ल अस्सकीनत अलैहिम व असाबहुम फ़तहन क़रीबा। वक़ाल अल्लाहु तआला फ़ी मक़ामि आख़िर मुहम्मदुर रसूलुल्लाह वल्लज़ीना मअहु अशिद्दाउ अलल कुफ़्फ़ार रहमाउ बैनहुम तराहुम रुक्कअन सुज्जदा यब्तगून फ़ज़लन मिनल्लाहि व रिज़वाना सीमाहुम फ़ी वुजूहिहिम मिन आसारिस सुजूद ज़ालिक मसलुहुम फ़ित तौरात व मसलुहुम फ़िल इंजील। सदक़ल्लाहुल अज़ीम। वक़ाल अलैहिस्सलातु वस्सलाम कुन फ़िद्दुनिया कअन्नका गरीबुन औ आबिरुस सबील। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। मैं मोहतरम मौज़िन दोस्तों, अल्लाह रब्बुल इज़्ज़त जा एहसान थिया जी अल्लाह ताला तव्हां असांखे पंहिंजे घर में अचण जी तौफ़ीक़ अता फ़रमाई आहे। उहो अल्लाह पूरी काइनात जे मथां ग़ालिब आहे। उन अल्लाह जो पूरी काइनात जे मथां कंट्रोल आहे। उन अल्लाह ताला हिकु पाणी जे नुतफ़े खां तव्हां असांखे वजूदु ॾिनो कुझु टाइम जे लाइ, ऐं इन खां बाद में अल्लाह ताला असांजे मथां मौत खे वाक़िअ कंदो, वरी दोबारा अल्लाह ताला ज़िंदा कंदो, वरी अल्लाह ताला इंसान जे मथां मौत खे जारी कंदो। ऐं आख़िर ते हिकिड़ी ज़िंदगी तमामु वॾी ज़िंदगी आहे जेकी मौत खां बाद में शुरू थिए थी। उन ज़िंदगी खे बणाइण जे लाइ अल्लाह ताला हिन दुनिया जी तरफ़ तव्हां असांखे मोकिलियो आहे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़रमायो त दुनिया जे अंदरि होशियारु इंसान, दाना इंसान उहो आहे जेको इन दुनिया जे अंदरि रही करे अल्लाह खे जेको राज़ी करे थो ऐं जंहिं पंहिंजी आख़िरत बणाई ऐं जंहिं अल्लाह खां जन्नत हासिल कई। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़रमायो इहो दुनिया जे अंदरि होशियारु इंसान इहो ई आहे। अहिड़ी तरह क़ुरान हकीम जी आयत तिलावत कईसीं। इन आयत जे अंदरि नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे साहिबनि जी अल्लाह ताला फ़ोक़ियत ऐं फ़ज़ीलत बयानु कई। यादि रहे त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा साहिबा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां बाद में हिन काइनात जे अंदरि जेके ताज़ीम जे लाइक़ आहिनि ऐं जेके उम्मत जे लाइ हिदायत याफ़्ता थिया उहे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा साहिबा हुआ। उन जी फ़ज़ीलत अल्लाह ताला क़ुरान हकीम जे अंदरि हीअं बयानु कई। अल्लाह ताला फ़रमायो त लक़द रज़ियल्लाहु अनिल मुअमिनीन,
तहक़ीक़ मां अल्लाह ताला राज़ी थी चुको आहियां, तहक़ीक़ मां अल्लाह राज़ी थी चुको आहियां कंहिंखां? मोमिननि खां। उहे मोमिन केरु आहिनि? इज़ युबायिऊनक तहत शजरती, जंहिं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां बैत कई। कहिड़ी जॻह ते नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां हिन साहिबनि बैत कई? इहो बैत जो सिलसिलो, इहो बैत जो मरहलो उन टाइम आयो जंहिं टाइम रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मदीना खां निकिता उमिरि जे एतबार सां। जंहिंजो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उमिरि जे लाइ निकिता, अहिड़ी तरह हुदैबिया हिकिड़ो इलाइक़ो आहे, उते जंहिंजो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पहुता, पोइ अल्लाह जे नबी तमामु साहबा मां हिकिड़े साहबी खे चूंडियो जेको हज़रत उस्मान रज़ी अल्लाह ताला अन्हु हुयो। हज़रत उस्मान रज़ी अल्लाह ताला अन्हु खे अल्लाह जे नबी कासिद करे कुफ़ार जी तरफ़ मोकिलियो, वञी करे काफ़रनि खे इहो मैसेज ॾे ताकी असां उमिरो करणु आया आहियूं ऐं उमिरो करे असां पोइ वापसि मोटी वेंदासीं। कंहिं क़िस्म जी काई लड़ाई न आहे, कोई झगड़ो न आहे, न ई असां जेको आहे जंग जे इरादे सां हिते आया आहियूं। पुट ख़ामोशी इख़्तियार कयो, चुप कयो। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया कंहिं क़िस्म जो को असां जंग जे इरादे सां न आया आहियूं, सिर्फ़ु उमिरो करणु आया आहियूं। अहिड़ी तरह हज़रत उस्मान रज़ी अल्लाह ताला अन्हु जीअं जो काफ़रनि जी तरफ़ विया त पोइ हिकु ग़लति ख़बर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ताईं कंहिं पहुचाई। उहा ग़लति ख़बर इहा हुई त हज़रत उस्मान रज़ी अल्लाह ताला अन्हु खे काफ़रनि शहीद करे छॾियो आहे। ऐं इहा ख़बर जिन जो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि पहुती त अल्लाह जे नबी साहिबनि खां बैत वठणु शुरू कई। ए साहबा, हज़रत उस्मान जी शहादत जी ख़बर पहुती आहे, हाणे केरु हज़रत उस्मान रज़ी अल्लाह ताला अन्हु जे खून जो बदिलो वठंदो? जेको वठंदो अची करे मां सां बैत करे। हाणे रिवायत में अचे थो इन टाइम 1100 साहबा आहिनि ऐं 1400 साहबा आहिनि, इन जी रिवायत मौजूदु आहे। एतिरा साहबा रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां गॾु हुया। ऐं इहो मरहलो कहिड़ो आहे त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वण जे हेठां वेठा आहिनि, वण जे हेठां नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बैत वरिती। ऐं जीअं जो बैत साहबा ॾिनी, इन खां बाद में अल्लाह ताला क़ुर ज़रिए था फरमायो। अल्लाह ताला फरमायो लक़द रज़ी अल्लाहु अनिल मोमिनीन, तहक़ीक़ मां अल्लाह ताला राज़ी थी चुको आहियां मोमिननि खां। या अला उहे मोमिन केरु आहिनि? अल्लाह ताला फरमायो इज़ युबायिऊनक तहत शजरती, जेके रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां गॾु वण जे हेठां नबी जी बैत जंहिं कई आहे, इहे केरु आहिनि? इहे मोमिन, इन्हनि खां मां राज़ी थी चुको आहियां। पोइ इन खां बाद में अल्लाह ताला फरमायो फ़अलिम मा फ़ी क़ुलूबिहिम, पोइ अहिड़ी तरह मां अल्लाह त दिलनि खे ॼाणियां थो। फ़अनज़ल सकीनत, पोइ मां नाज़िल कयुमि उन्हनि जी दिलनि जे अंदरि सुकून, तसल्ली, साहिबनि जी दिलि जे अंदरि इत्मीनान जेको मां नाज़िल कयुमि। अहिड़ी तरह इन खां बाद में नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पूरी जेको आहे बैत वठी करे फ़ारिग़ थिया। पोइ कुझु टाइम खां बाद में ख़बर पई त इहा ख़बर जेकी पहुती हुई, इहा ख़बर ग़लति पहुती हुई। हालांकि उस्मान रज़ी अल्लाह ताला अन्हु बिल्कुलु ठीकु आहिनि, कंहिं क़िस्म जो कोई जेको आहे शहीद न थिया आहिनि। हीअ अल्लाह ताला साहिबनि जी सिफ़त खे ऐं उनजी अज़मत खे क़ुर हकीम जे अंदरि बयानु कयो। ॿिए मक़ामात ते अल्लाह ताला फरमायो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी साहिबनि जी अल्लाह ताला बुलंदी खे बयानु कयो, ताज़ीम खे अल्लाह ताला बयानु कयो त नेठि 1400 साल खां बाद में इंसान खे ख़बर पहुचे त जेके नबी या शागिर्द आहिनि उन्हनि जो वैल्यू ऐं उनजो मक़ाम आहे केतिरो। अल्लाह ताला फरमायो मुहम्मद रसूलुल्लाह, मुहम्मद अल्लाह जो रसूल आहे। वल्लज़ीन माअहू अशिद्दाउ अलल कुफ़ार, जेके नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां गॾु आहिनि। हाणे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां गॾु केरु हुया? 1400 साल जेकॾहिं अगरि असां पहुची वञूं त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां गॾु मौजूदु केरु आहिनि? यकीन तौर ते नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां गॾु नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा साहबा शागिर्द आहिनि। अल्लाह ताला उनजी सिफ़त बयानु कंदी, सिफ़त बयानु कंदे अल्लाह ताला फरमायो वल्लज़ीन माअहू अशिद्दाउ अलल कुफ़ार, उन साहिबनि जी अल्लाह ताला हैसियत बयानु कंदे अल्लाह ताला ईअं फरमायो त उहे काफ़रनि जे मथां तमामु ज़्यादा सख़्त आहिनि। काफ़रनि सां कंहिं क़िस्म जी कोई मोहबत न कंदा आहिनि, बल्कि उन्हनि जे मथां सख़्त आहिनि। छाजे करे सख़्त आहिनि? त काफ़िर इस्लाम जा दुश्मन आहिनि, यहूदी इस्लाम जा दुश्मन आहिनि, मुशरिक इस्लाम जा दुश्मन आहिनि। इस्लाम जे दुश्मन जे करे अहिड़ी तरह काफ़रनि जे मथां सख़्त आहिनि। कंहिं क़िस्म जो काफ़रनि सां नरमी जो मामिलो न कंदा आहिनि। इस्लाम जे मामले जे अंदरि, तौहीद जे मामले जे अंदरि काफ़रनि जे मथां वॾा सख़्त आहिनि।
ऐं अहिड़ी तरह रुहमा बैनहुम पंहिंजे दरमियान इंतिहाई नरम आहिनि। जॾहिं अगरि तव्हां उनजा पंहिंजा मामला ॾिसंदो साहिबिन जा त पंहिंजे दरमियान बिल्कुलु इंतिहाई नरम आहिनि। पंहिंजे दरमियान साहिबिन खे वॾी मोहबत आहे, वॾो नरम उनजो मामिलो आहे। अहिड़ी तरह तराहुम रुकअन सुजदा, अलाह ताला टी सिफ़त साहिबिन जी इहा बयानु कई त जेकॾहिं अगरि साहबा खे तव्हां ॾिसंदो कहिड़ी बि हालति में, जेकॾहिं अगरि तव्हां उनखे ॾिसंदो त उनजे चेहरनि जे मथां सजदे जा आसार आहिनि। सजदे जा आसार छा खां पवंदा आहिनि? ज़्यादा नमाज़ पढ़ण जे करे इंसान जे चेहरे ते, अहिड़ी तरह इंसान जे मुंहं ते, निरड़ ते सजदे आसार पइजी वेंदा आहिनि। अलाह ताला फरमाए उहे ई साहबा आहिनि जेके मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां गॾु आहिनि, काफ़िरनि जे मथां तमामु जेको सख़्तु आहिनि ऐं अहिड़ी तरह पंहिंजे दरमियान इंतिहाई नरम आहिनि। ऐं कॾहिं बि तव्हां साहिबिन जे मथां तव्हांजी नज़र पई त उनखे जीअं जो ॾिसंदो उन्हनि जे चेहरे जे मथां सजदे जा आसार आहिनि। ऐं अहिड़ी तरह यब्तगून फज़लन मिनल्लाहि व रिज़वाना, हमेशह इहा तलब कंदा आहिनि त अलाह सां खां राज़ी थी वञे। हमेशह उनजी चाहत इहा ई आहे त मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असां खां राज़ी थी वञे, अहिड़ी तरह अलाह जेको असां खां राज़ी थी वञे। हे साहबा जी ख़्वाहिश आहे। ऐं अहिड़ी तरह अलाह ताला फरमायो मसलहुम फ़ि तौरात व मसलहुम फ़िल इंजील सीमाहुम फ़ी वुजूहिहिम मिन आसारि सुजूद ज़ालिक मसलहुम फ़ि तौरात व मसलहुम फ़िल इंजील। अहिड़ी तरह इहे जेके साहबा आहिनि इन्हनि जो मिसाल अलाह ताला सिर्फ़ु क़ुरान हकीम जे अंदरि बयानु न कयो आहे, सिर्फ़ु क़ुरान हकीम जे अंदरि बयानु न, बल्कि पोयूं जेके किताबूं आयूं आहिनि, जेको तौरात हुयो ऐं जेको इंजील हुयो, उन जे अंदरि बि साहिबिन जी फज़ीलत जेको आहे मौजूदु आहे। छाजे करे त हे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा मज़बूत हिकु साथी आहिनि। त साहबी थियणु हे तमामु वॾी हिकिड़ी फ़ोक़ियत ऐं वॾी वॾी फज़ीलत आहे। साहबी को नॉर्मल जेको आहे टाइटल न आहे। साहबा उनखे चइबो आहे, साहबी उनखे चइबो आहे जंहिं ईमान जी हालति में, जाग जी हालति में रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां ईमान आंदो हुजे ऐं उनजो ख़ात्मो बि कंहिंजे मथां थियो हुजे, ईमान जे मथां उनजो ख़ात्मो थियो हुजे। ऐं जंहिं इल्मु जेको डायरेक्ट कंहिं खां सिखियो हुजे, डायरेक्ट इल्मु रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात खां सिखियो हुजे, उनखे साहबी चइबो आहे। अहिड़ी तरह नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकु मक़ाम ते बीठा हुया, हिकु गैर मुस्लिम आयो, उन इहा ॻाल्हि कई त या रसूल अल्लाह, अच्छा उन इहा ॻाल्हि कई ए मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, मुंहिंजी रक़म जेकी आहे तव्हांजे तरफ़ कुझु रहियल आहे ऐं उहा रक़म मूंखे टेम गुज़री वियो, तव्हां रक़म मुंहिंजी अदा कई न आहे, मुंहिंजी उहा रक़म अदा कयो। त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो उहा रक़म मां अदा करे चुको आहियां, उन रक़म खे त मां अॻु में अदा करे चुको आहियां, तोखे ॾेई चुको आहियां। त हुन चयो त बिल्कुलु तव्हां अदा कई न आहे। अगरि जेकॾहिं अदा कई आहे त कोई शाहिद हुजे, अगरि रक़म अदा कई त कोई शाहिद हुजे न। त अहिड़ी तरह जंहिं टाइम रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रक़म अदा कई हुई त उन टाइम कोई बि शाहिद न हुयो। त अहिड़ी तरह हो हिकु गैर मुस्लिम नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बीठो हुयो हिकिड़े रस्ते ते झगड़ो करे, अचानक कंहिं साहिबी जी हितां गुज़र थियो, उहो साहिबी हज़रत ख़ुज़ैमा रज़ी अल्लाह ताला अन्हु आहिनि। जीअं जो गुज़र थियो उन पुछा कयो या रसूल छा मामिलो आहे? अलाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त हिन गैर मुस्लिम जी रक़म मुंहिंजे मथां हुई, अहिड़ी तरह उन रक़म खे मां अदा करे चुको आहियां। हाणे हे इन ॻाल्हि खे मञे नथो, हुनखां पुछंदई चए छाजे करे तूं नथो मञे? चए मूंखे रक़म न मिली आहे। अगरि कोई हिकिड़ो शायदि चवे त मूंखे रक़म मिली आहे त पोइ मां जान छॾींदुमि। उन मजलिस में कोई मौजूदु हुयो, हुन इहा हिकिड़ी अड़ बणाई त हज़रत ख़ुज़ैमा रज़ी अल्लाह ताला फरमायो उन मजलिस में मां मौजूदु हुयुमि, मुंहिंजे आॾो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तव्हांखे रक़म ॾिनी आहे। हुनखे सिर्फ़ु बहानो इहो खपे कोई बसि अगरि शायदि बणिजे त मां पोइ भॼी वञा। त हज़रत ख़ुज़ैमा रज़ी अल्लाह ताला फरमायो मां शायदि आहियां रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तोखे रक़म ॾिनी आहे। त अहिड़ी तरह उहो काफ़िर त हलियो वियो। इन खां बाद में रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो ए ख़ुज़ैमा तूं त उन मजलिस में बिल्कुलु बि न हुई, इहा तूं ॻाल्हि कीअं कई आहे? इन गैर मुस्लिम तूं ॻाल्हि कीअं कई त उन मजलिस में मां मौजूदु हुउमि, मुंहिंजे आॾो तव्हांखे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रक़म ॾिनी आहे। त अहिड़ी तरह हज़रत ख़ुज़ैमा रज़ी अल्लाह ताला फरमायो या रसूल अल्लाह तव्हांजे मथां आसमान खां क़ुरान नाज़िल थियो
असां जेको आहे बिल्कुलु नेठोसीं। तव्हांजे मथां 3 सिपारा जेको अलाह ताला नाज़िल करे थो, असां बिल्कुलु नेठोसीं। तव्हां ॿुधायो त हे किताबु जेको आहे अलाह जो किताबु आहे। असां फौरी तौरु यकीन कयोसीं, या रसूल तव्हां ॿुधायो त आख़िरत में जहन्नम आहे ऐं जन्नत आहे। असां कंहिं क़िस्म जी काई जन्नत ॾिठी न आहे ऐं न ई जहन्नम ॾिठी आहे। असां तव्हांजी ज़बान ते एतिरो यकीन कयोसीं। छा ईअं थी सघे थो त असांजो नबी हुजे उहो हिकिड़ी ॻाल्हि करे ऐं उहा ॻाल्हि उहा न हुजे? अहिड़ी तरह रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, अगरि कंहिं बि मजलिस में शाहिदनि जी ज़रूरत पवंदी आहे, जेकॾहिं अगरि 2 मर्दनि जी शाहिदनि जी ज़रूरत पए ऐं उते सिर्फ़ु हिकिड़ो ख़ुज़ैमा रज़ियल्लाहु ताला न हुजे, अलाह जे नबी फरमायो ख़ुज़ैमा हिकिड़ो 2 जॻहियुनि ते काफ़ी आहे। हे कहिड़ो आहे? सहाबा हुया अलाह जे नबी सां इंतिहा मोहबत। हज़रत सलमान फ़ारसी रज़ियल्लाहु ताला उन जे बारे में अचे थो त हज़रत सलमान फ़ारसी जो उमिरि तमामु सहाबा मां ज़्यादा में ज़्यादा वॾी उमिरि हज़रत सलमान फ़ारसी जी आहे, तमामु वॾी। पंहिंजे इस्लाम जी जॾहिं हज़रत सलमान फ़ारसी डिटेल बयानु कई त उनजे लाइ ईअं सम्झो को घंटो खपे बयानु करण जे लाइ। मां उनखे चंद जेको अल्फाज़नि में मुख़्तसिर कयां थो, छाजे करे इहो बयानु मुंहिंजो रिकॉर्ड बि थियल आहे। हज़रत सलमान फ़ारसी रज़ियल्लाहु ताला अन्हु इस्लाम जे तरफ़ जींजो आया त इंतिहाई मुशक़त ॾिसणी पई, तकलीफ़ ॾिसणी पई। त उनखे पादरी ॿुधायो त आख़िरी ज़माने हिकिड़ो पैगम्बर ईंदो, उन जूं चंद जेको क्वालिटियूं आहिनि, उन जूं चंद निशानियूं आहिनि। ॿुधाई सभ खां पहिरियां उन नबी जी हिकिड़ी इहा निशानी आहे त उहो नबी उन जेको आहे सरज़मीन ते ईंदो जिते तमामु घणियूं खजूरुनि जा बाग़ात हुजनि, यानी इशारो आयो त मदीना जे तरफ़, मदीना जी तरफ़ इशारो इहो ई मिलियो। छाजे करे ज़्यादा में ज़्यादा बाग़ात खजूर जा पूरी दुनिया जे अंदरि हिन टाइम बि मदीना जे अंदरि ज़्यादा आहिनि। ॿी हिकिड़ी निशानी उन पादरी ॿुधाई सलमान फ़ारसी खे त आख़िरी ज़मानो जेको पैगम्बर ईंदो न, ॿी उनजी निशानी इहा ई आहे त उहो बिल्कुलु सदके जो माल जेको आहे उहो पाण न खाईंदो, बल्कि ग़रीबनि जे अंदरि तक़सीम करे छॾींदो। नबी खे अगरि कोई बि सदको ॾे, या रसूलुल्लाह असां खणी आहियूं सदको, हे सदके जो माल आहे, हे सदके जा खजूर या हे सदके जा पैसा आहिनि, हिन खे क़बूलु कयो। त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी इहा सिफ़ात हूंदी त उनखे वठी करे ऐं तमामु ग़रीब साहबनि में तक़सीम करे छॾींदा हुया। इहो भला छाजे खां? सदके जो माल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाण न खाईंदा हुया। छाजे खां? इहो इन जे करे त नबी जी जेकी ज़ात आहे उहा तमामु वॾी बुलंद आहे, आला ज़ात आहे, ऐं सदके जो माल जेको हूंदो आहे उहो माल जो मेर हूंदो आहे। छा हूंदो आहे? माल जो मेर हूंदो आहे। यानी पैसनि खे जेकॾहिं अगरि तव्हां पाक करणु चाहियो था, पैसनि खे पाक करणु चाहियो था, पैसनि में बरक़त आणणु चाहियो था, त अलाह ताला उनजे मथां हिकिड़ी ज़कात रखी आहे। उहा ज़कात जीअं जो तव्हां ॾींदा आहियो, अदा कंदा आहियो, त पोयों जेको बक़ायो माल आहे उहो पाक थी वेंदो आहे। कहिड़े एतबार सां पाक थींदो आहे त हाणे इन माल जे अंदरि ज़्यादा बरक़त पवंदी। सेम सदको बि ईअं ई आहे। अगरि का मुसीबत पहुचे थी त अहादीस में हुकुम आहे सदको ॾियो। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो कंहिं बि इंसान जे मथां जेकॾहिं मुसीबत अचे थी त सदको ॾियो। सदको तमामु बुराइनि खे ऐं तमामु बलाउनि खे ख़तमु करे छॾींदो आहे। पोइ ईअं न सदको तव्हां जेको हाणे देगियूं जेको आहे लखनि जे एतबार सां लाहियो, न न, तव्हां हिकु जेको 100 रुपयो, उन 100 रुपये जी वसीयत आहे, उहो 100 रुपयो जेकॾहिं अगरि कंहिं ग़रीब मुस्तक़ ॾींदो, इहो बि तव्हांजो सदको आहे। कंहिं ॾींहंनि जे अंदरि तव्हांखे सिर्फ़ु खीसे जे अंदरि पियो ई 100 रुपयो आहे, 10 रुपया कंहिं मिस्किन खे ॾियो था, इहो बि सदके अंदरि शुमार आहे। बिल्कुलु पैसनि हिकिड़ो रुपयो जेको आहे ख़ालिस अलाह जी रज़ा जे लाइ ॾियो था, इहो बि सदके अंदरि शुमार आहे, जेकॾहिं वुसत एतिरी आहे। पर जेकॾहिं वुसत करोड़नि में आहे त पोइ रक़म बि ओतिरी सदके में ॾियणी पवंदी। त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी इहा सिफ़ात हूंदी। सदके जो माल कॾहिं बि नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाण खाईंदा बि न हुया, उनखे इस्तेमालु बि न कंदा हुया। छाजे करे त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बिल्कुलु आला आहे, तमामु वॾी मनसब वारी आहे, ऐं सदके जो माल जो मेर आहे, यानी अदना हिकिड़ो माल आहे। अल्लाह ताला फरमायो ए मोहम्मद मुस्तफ़ा वसल्लम तव्हांजे लाइ बिल्कुलु मुनासिब न आहे सदके जो माल खाओ। त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पूरी ज़िंदगी अंदरि सदके जो माल खाधो ई न आहे। त उन पादरी ॿुधायो सलमान फ़ारसी खे त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हिकिड़ी इहा बि निशानी आहे त सदको क़बूलु तव्हां न कंदा। 3 नंबर ते तव्हां उनखे हदियो ॾींदव, उन हदीअ खे फौरी तौरु क़बूलु कंदा। हदियो तोहफ़े खे चइबो आहे। अगरि कोई बि साहिबु आहे न, या रसूलुल्लाह हे जेको खजूर मां तव्हांजे लाइ तोहफ़े जे तौरु ते खणी आयो आहियां, त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे पाण इस्तेमालु कंदा हुया। अहिड़ी तरह साहबा खे बि ॾेई छॾींदा हुया। छाजे करे
सदको ॿियो हूंदो आहे ऐं तोहफ़ो ॿियो हूंदो आहे। हे टी निशानी। चौथी हिकिड़ी निशानी ॿुधाईं त आख़िरी जेको नबी ईंदो उन जे पुठी जे पोयां कुल्हे मुबारक ते नबूअत जी मोहर लॻल हूंदी। हे आख़िरी ज़मान पैगम्बर जी निशानी आहे। सलमान फ़ारसी जंहिंजो पौधो अलाह जे नबी जी मजलिस में वेठो ऐं उन तरीक़ा इस्तेमालु कया। सभ खां पहिरियां इहा ॻाल्हि त मिली वई, जंहिंजो मदीना जे अंदरि हिकिड़े ॾींहुं शोर अची करे लॻणु शुरू थी वियो त मदीना जे अंदरि हिकिड़ी उहा शख़्सियत आई आहे जेको नबी हुजण जी दावा थी करे। त सलमान फ़ारसी खे यकीन थी वियो त मां उन ई जॻह ते पहुतो आहियां जिते आख़िरी ज़मान पैगम्बर थो अचे। त सलमान फ़ारसी तमामु वरी हिकिड़ी खुजूर ते बीठा हुया, खुजूर जी बुलंदी ते बीठा हुया। त उतां जेको आहे लही आया फौरी तो तकड़ में। हिकिड़े हरमा अची करे बाग़ जे मालिक काफ़र खे ॿुधायो त असांजे लाइ वेल थी वियो, असांजे लाइ मुसीबत थी वई। असांजे शहर जे अंदरि हिकिड़ो शख़्स आयो जेको नबूअत जी दावा थो करे ऐं चए थो मुंहिंजो नालो मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आहे। हे त असां लाइ वेल थी वियो, असांजे तमामु बुतनि खे कुझु नथो सम्झे। त उन जेको आहे बाग़ जे अंदरि सलमान फ़ारसी रज़ी अल्लाह ताला अन्हु छा हुया, ग़ुलाम हुया। ऐं फौरी तौरु हेठि लही करे उन बंदे खां पुछणु लॻा शुरू कयूं त उहो केरु बंदो आहे, किथे आहे उहो। त अहिड़ी तरह जॾहिं आका ॾिठो सलमान फ़ारसी खे, चए तूं ग़ुलाम आहे, तूं इन बारे में डिटेल छो थो वठे। ऐं अहिड़ी तरह सलमान फ़ारसी फरमायो त मूंखे जेको आहे थोरी घणी मार ॾेई करे मूंखे वापसि कम ते मोड़ छॾियईं, पर मुंहिंजे ज़हन जे अंदरि इहा ॻाल्हि अची वई त मां सही जेको आहे मंज़िल ते पहुतो आहियां। अहिड़ी तरह पोइ जॾहिं मां पंहिंजे मालिक खां कम ते साइड थी वियुमि ऐं मां पंहिंजो कमु छॾाए करे पोइ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मजलिस जी तरफ़ मां वियुमि। सभ खां पहिरियां जंहिं टाइम रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे चेहरे मुबारक ते मुंहिंजी नज़र पई, मां चयुमि त बिल्कुलु पूरी दुनिया जे अंदरि तमामु इंसान ग़लति ॻाल्हि करे सघनि था, पर नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे चेहरे मुबारक ते जंहिंजी नज़र पई, मां चयुमि इहो चेहरो कॾहिं बि ग़लति ॻाल्हि नथो करे सघे। छाजे करे अलाह ताला चेहरे मुबारक जे अंदरि नूरानियत एतिरी रखी हुई। त इन खां बाद में तरीक़ो आज़माई। सभ खां पहिरियां ॾींहुं सलमान फ़ारसी खुजूर खणी वियो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तरफ़। साईं हे खुजूर ने क़बूल कयो, हे सदक़ियो माल आहे। अहिड़ी तरह सदक़ियो माल जंहिंजो फरमायूं त फौरी तौरु नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तमामु ग़रीबनि जे अंदरि तक़सीम करे छॾियो। हिन ॾिठो माशाअल्लाह हिकिड़ी ॿी जेको सिफ़ात मिली वई, ॿी निशानी। टे ॾींहं विया, वरी फरमायूं यार ए मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, छाजे करे उन टाइम अञा ईमान बिल्कुलु न हूंदो, मुस्लमान न थिया हुया। ॾिसनि पिया त चौथी निशानी बि मिले थी नथी मिले। टे ॾींहं विया, वरी खणी विया साॻियो खुजूर ऐं चवंदो साईं हे जेको आहे न हे माल, हे मां हदियो तव्हांजे तरफ़ खणी आयो आहियां, तव्हांजे लाइ मां तोहफ़ो खणी आयो आहियां, हिन खे क़बूल कयो। त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उनखे उन खुजूर खे पाण बि इस्तेमालु कयो, अहिड़ी तरह साहबा जे अंदरि बि तक़सीम कयूं। हाणे सिर्फ़ु आख़िरी हिकिड़ी निशानी रहिजी वई। उहा निशानी कहिड़ी त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे पुठी मुबारक ते नबूअत जी मोहर लॻल आहे। हाणे उनखे ॾिसण बि जेको इंतिहाई ज़रूरी आहे। त मजलिस मां जॾहिं तमामु साहबा उथी विया त सलमान फ़ारसी न पियो थिए। सलमान फ़ारसी जी बेताबी खे ऐं परेशानी खे ॾिसी करे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सम्झी विया त हे कहिड़ी शइ जी तलब थो करणु चाहे। ऐं पोइ अहिड़ी तरह नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजी चादर मुबारक मथे करे सलमान फ़ारसी खे उहा मोहर ॾेखारे छॾी। तमामु वॾे साहिबनि चयो त उहा मोहर जेकी आहे जीअं अंडो थींदो आहे, अंडे जे मुशाबे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे पुठी ते इहा मोहर लॻल आहे, जंहिंमें इहो लिखियलु हो अल्लाह रसूल मुहम्मद। हे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे पैदाइश खां वठी करे ऐं नबूअत ताईं हुई। हे हिकु वॾो जेका नबूअत जे रोशन दलील आहे हिकिड़ो। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे पुठी मुबारक ते इहा मोहर जेकी लॻल हुई। अहिड़ी तरह सलमान फ़ारसी ॾिसी करे पोइ अलाह जे नबी खे चुंबड़ी पियो, भाकुर पातईं, अहिड़ी तरह या रसूल मूंखे इस्लाम जे अंदरि दाख़िल कयो। हाणे जीअं जो मुस्लमान थी वियो, हिन खां बाद में हाणे साईं आयत अॻिले जो ग़ुलाम, आयत अॻिले जो ग़ुलाम। ॾिसो हाणे नबी मौजूदो ॾेखारींदो आहे। हमेशह नबी मौजूदो ॾेखारे। मौजूदो उनखे ई चइबो आहे इंसान जो अकुलु जेको आजिज़ थी वञे। असां इंसान ॾिसी करे उनखे हैरान थी वञूं। मुंहिंजो ज़हन कमु न करे, तव्हांजो ज़हन कमु न करे, तमामु इंसान जो ज़हन कमु न करे, उनखे मौजूदो चइबो आहे। ऐं हर काइनात में जेको बि नबी आयो, नबी लाज़िमी मौजूदो ॾेखारींदो आहे। छाजे करे अगरि नबी जेकॾहिं मौजूदो न ॾेखारे त उम्मत जेकी आहे माइल न थींदी आहे। त सलमान फ़ारसी या रसूल अल्लाह, मां ईमान बि आंदो आहे, इस्लाम जे अंदरि दाख़िल बि थियो आहियां। हाणे कंहिं क़िस्म जो कोई बि जेको आहे मूंखे काफ़र न छॾींदो तव्हांजी तरफ़। छाजे करे मां उनजो ग़ुलाम आहियां, उहो तव्हांजा दुश्मन आहिनि।
मूंखे बिल्कुलु आज़ादु ॾींदो ऐं मां आज़ादु थियणु चाहियां थो ऐं तव्हांजे क़दमनि जे अंदरि मां ग़ुलामी वठणु चाहियां थो, मूंखे आज़ादु करो। अहिड़ी तरह अलाह जे नबी नियापो मोकिलियो सलमान फ़ारसी जे यानी आका ॾे, जेको आका हुयो ऐं सलमान फ़ारसी ग़ुलाम हुयो, त उन चयो त मां बिल्कुलु पंहिंजे ग़ुलाम खे आज़ादु कंहिं बि सूरत में न कंदुमि, कंहिं हिकिड़ी सूरत में बि न कंदुमि। अहिड़ी तरह पोइ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मोकिलियो, तव्हां जेतिरी रक़म जेकॾहिं घुरो त उहा रक़म असां ॾियण जे लाइ तयारु आहियूं, जेतिरी बि रक़म। ॾिसो बिलफ़र्ज़ मूंखे अगरि का शइ खपणी न हुजे, कंहिं इंसान खे का शइ ॾियणी न हुजे, त उहो उनजी डिमांड अहिड़ी लॻाईंदो आहे जीअं उहो वॾी वॾी डिमांड अहिड़ी लॻाईंदो आहे जीअं अॻिलो बंदो माइल ई न थिए। मसलन तौरु हिकिड़ी मोबाइल हुजे, मार्केट में मुंहिंजो रेट हले थो 20-25 हज़ार ऐं मूंखे उहा खपे मार्केट में पई हिकिड़ी हुजे, मूंखे इंतिहाई ज़रूरत हुजे, पर अॻिलो मालिक खपाए नथो। मां हुनखे बार बार चवंदो मूंखे इहा शइ ॾे, मूंखे ॾे, त उहो चवंदो मां इन जो लख जो रेट रखंदो। हाणे उहो लख छॾे करे रखंदो, उहो चवंदो माना मूंखे खपणी न आहे, कंहिं सूरत में बि मूंखे इहा खपणी न आहे, तव्हां केतिरा बि इलाज कयो मूंखे खपणी न आहे। अहिड़ी तरह काफ़र जेको हुयो न बाग़ जो मालिक, उन तमामु वॾी भारी रक़म लॻाए छॾी। उनजो सभ खां पहिरियां 3-4 किलो जेको आहे मूंखे चांदी खपे, उन एतबार उन ज़माने जे एतबार सां 3-4 किलो मूंखे चांदी खपे। हाणे हे इंतिहाई मुश्किल हुयो, छाजे करे इब्तिदा इस्लाम हुयो, एतिरो साहबा वटि माले गनीमत बि न हुयो, इहो मामलो बि ॾुखियो हुयो। ॿिए नंबर ते हिकिड़ी भारी शर्त लॻाई त हिकिड़ो मूंखे बाग़ खपे, जंहिं बाग़ जे अंदरि 1000 जेको आहे खजूं जेको आहे मुसलसल ऐं मुतसिल हिक ई पटे में लॻल हुजनि। हाणे साईं, हे बि ॻाल्हि इंतिहाई ॾुखी आहे, इहा ॻाल्हि बि इंतिहाई ॾुखी आहे। त फौरी तौरु काॾां अहिड़ो बाग़ अचे, फौरी तौरु इहो बाग़ काॾां अचे जंहिंमें हिक ई पटे सां तमामु जेको आहे 1000 खजूं लॻल हुजनि। हाणे इहा ॻाल्हि बि इंतिहाई नामुमकिन ऐं मुश्किल। अहिड़ी तरह इल्म में तव्हां जंहिंमें रहे त अगरि जेकॾहिं कंहिं खजूर खे पोखियो त उहो साल में मथे न ईंदी आहे, कंहिं बि खजी खे जेकॾहिं पोखियो न उहो साल में वॾी थींदी न आहे, उहो 2 सालनि में वॾी न थींदी आहे, 3 में बि न थींदी आहे। हिन ज़माने में जेकॾहिं जदीद एतबार सां को 5-6 साल में वॾी थी वञे ठीकु आहे, न त इहा घटि में घटि 10-12 साल में पंहिंजी बुलंदी ते पहुची करे पोइ मेवो छॾींदी आहे। त उन ज़माने में नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ज़माने में सेम खजूर जो जेको बुलंदी जो जेको टेम उहो इहो ई हुयो। त इहे 2 शर्त जेको आहे काफ़र लॻायूं, त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो इन शइ खे ठीकु आहे असां क़बूल कंदासीं। अलाह जे नबी साहिबनि खे चयो त वञी करे चांदी जेको गॾु कयो। अच्छा, उन में कुझु चांदी अचे थो, उन में कुझु सोन बि अचे थो। साहबा चांदी आहे अहिड़ी तरह सोन कुझु गॾु कयो। बाक़ी रहियो साईं हिकिड़ो मसइलो त 1000 खजूं हिक ई बाग़ जे अंदरि, त हे मुश्किल कमु हुयो। अलाह जे नबी फरमायो कंहिं क़िस्म जो कोई मुश्किल न आहे, अलाह जी मदद ईंदी ऐं तमामु मामला थी वेंदा। अहिड़ी तरह नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकिड़ी तमामु वॾी एराज़ी हुई, उन जे अंदरि नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खजूर जा जेके अंदरि गुटली थींदी आहे, असां क़तल खाए करे उन मां छा निकिरंदो आहे, खोखड़ियूं जे निकिरंदियूं आहिनि, त अहिड़ी तरह नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उहा खोखड़ी लॻाईंदा हुआ। जीअं जो लॻाईंदा वञनि पिया, साहब अचनि पिया, असां पंहिंजी अखियुनि सां ॾिसूं पिया नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिन पासे लॻाइनि पिया, अॻिते क़दम खणनि पिया, उहा जेकी खजूर आई उहो 12 साल जी उमिरि ते पहुची वञे पई। हे छा हूंदो आहे, हे मौजज़ो हूंदो आहे। नबी चइबो ई उनखे आहे त उहो अहिड़ो हिकिड़ो कारनामो ॾेखारे, अहिड़ो हिकिड़ो कमु ॾेखारे जेको तमामु उम्मत मां कोई इंसान ॾेखारे न सघे। तमामु इंसान उनजे लाइ आजिज़ थी वञनि, नबी उहो कमु करे ॾेखारींदो आहे। अहिड़ी तरह नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इहा खोखड़ी लॻाईंदा विया, तमामु खोखड़ियूं लॻाई विया। हिकिड़ी खोखड़ी हज़रत उमर रज़ियल्लाहु ताला अन्हु लॻाई। हाणे सो तमामु जॻह बुलंदी ते पहुची वियूं, त जंहिं मालिक खे का शइ खपणी न हूंदी आहे वरी बि ऐब कढंदो आहे, त सभु जेको आहे खजूर जा वण जेके आहिनि उहे मुकमल थी विया। त हिकिड़ी जेकी हज़रत उमर रज़ियल्लाहु ताला अन्हु लॻाई न, त उहा उते ई बीठी आहे। उन चयो साईं हे जो आहे मूंखे बाग़ क़बूल ई न आहे, हे अञा हिकिड़ी खुटियल आहे खजूर जो जेको आहे दरख़्त। त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो हे कीअं लॻाई, हज़रत उमर रज़ियल्लाहु ताला अन्हु फरमायो या रसूल तव्हां लॻाए पिया। अहिड़ी तरह पोइ हिकिड़ी मां बि लॻाए छॾियमि। हाणे किथे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो हथु ऐं किथे हज़रत उमर रज़ियल्लाहु ताला अन्हु जो हथु। अहिड़ी तरह नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन कढी करे दुबारा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम लॻायो। अहिड़ी तरह उहा वारी पंहिंजी बुलंदी ते साॻियो ई पहुची वई जीअं तमामु खजूर जा वण पहुची विया। इन खां बाद में सलमान फ़ारसी जेको आहे आज़ादु थी वियो। अहिड़ी तरह नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ग़ुलाम थी वियो। हे छा आहे, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां मोहबत तमामु वॾे साहिबनि जी।
ऐं इस्लाम जेको आयो आहे, इस्लाम जे लाइ तमामु वॾी साहिबनि खे जिदोजहद करणी पई आहे, तमामु वॾी साहिबनि खे मुशक़त करणी पई आहे। ऐं इस्लाम तव्हांजी ज़िंदगी में अचे। हाणे असां छा सोचींदा आहियूं, असां चवंदा आहियूं असांजे घर वेठे घर में सुता पिया हुजूं, असांखे जन्नत मिली वञे। मां दुकान ते वेठो हुजां, मूंखे जन्नत मिली वञे। मां घर में एयर कंडीशन में वेठो हुजां, एयर कंडीशन हले ऐं मूंखे जन्नत मिली वञे ऐं मूंखां अलाह राज़ी थी वञे। नामुमकिन ॻाल्हि आई आहे। अलाह खे राज़ी करण जे लाइ तमामु वॾियूं हदियूं जेको आहे उहो क्रॉस करणियूं पवंदियूं आहिनि। जेतिरो तव्हांखे दीन जे अंदरि तकलीफ़ ईंदी, मुशक़त ईंदी, ओतिरो तव्हांखे अलाह राज़ी थींदो। जेतिरो दुनिया जे अंदरि तव्हांखे टेंशन ऐं गम आहे न, ओतिरो तव्हांखां अलाह राज़ी थींदो। अहिड़ी तरह क़ुरान हकीम में अलाह ताला ईअं फरमायो, वलनबलुवन्नकुम बिशैइन मिनल खौफि वल जूइ व नक़्सिन मिनल अमवाल वल अनफुस वस्समरात व बश्शिरिस साबिरीन अल्लज़ीना इज़ा असाबतहुम मुसीबा क़ालू इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन। अल्लाह ताला फरमाए असां तव्हांखे ज़रूरु आज़माईंदासीं। तव्हां चओ त कंहिं क़िस्म जो कोई टेंशन न ईंदो, अल्लाह ताला फरमाए तव्हांखे आज़माईंदासीं असां। वलनबलुवन्नकुम बिशैइन मिनल खौफ, कॾहिं कॾहिं असां तव्हांखे जेको आहे हिकिड़ो ख़ौफ़ दिमाग़ में ॾेई छॾींदासीं। इंसाननि जो ख़ौफ़, वॾेर जो ख़ौफ़, हा साईं, पुलिस जो ख़ौफ़, फ़ौजियुनि जो ख़ौफ़। हक़ ॻाल्हि कंदे त माण्हू तुंहिंजा दुश्मन थी वेंदा, इन जो ख़ौफ़। अल्लाह ताला फरमाए दुनिया जे अंदरि जेकॾहिं अगरि तव्हां इंसान रहो था, तव्हां अहले इस्लाम जो मोमिन या मुस्लमान आहियो न, तव्हांजे मथां हिकिड़ी शइ असां जारी कंदासीं दुनिया जे अंदरि। कहिड़ी? अल्लाह ताला फरमाए तव्हांखे ख़ौफ़ ॾींदासीं, तव्हांखे इन खां ख़ौफ़ खां आज़माईंदासीं ऐं तव्हां परेशान थी वेंदो। तव्हां चवंदो यार वॾी ॻाल्हि आहे, हे माण्हू मुंहिंजा दुश्मन थी विया आहिनि, मां हक़ जी ॻाल्हि कई आहे, माण्हू मुंहिंजा दुश्मन थी विया आहिनि। त अल्लाह ताला फरमाए इहो ख़ौफ़ तव्हांखे असां ॾेई रहंदासीं, ख़ौफ़ तव्हांखे ॾेई रहंदासीं। कॾहिं कंहिं वज़ीर आज़म जो ख़ौफ़, तव्हांजो ख़ौफ़ थींदो यार मूंखे माराइनि छॾे, मां ही सही ॻाल्हि कई आहे, हे मां क़ुर जे मुआफ़िक़ ॻाल्हि कई आहे। हाणे इहा ॻाल्हि मुशरिकनि खे तमामु वॾी ठेस पहुचंदी। हाणे मुशरिक जेको आहे मुंहिंजा दुश्मन थी वञनि, त अल्लाह ताला फरमाए तव्हांखे ज़रूरु जेको आहे हिन दुनिया जे अंदरि लाज़मी जेको आहे ख़ौफ़ ॾींदासीं। तव्हांजा दुश्मन बि जेको आहे थींदा। इन खां बाद में अल्लाह ताला फरमाए ख़ौफ़ खां बाद में वल जूअ, तव्हांखे छा, तव्हांखे असां बुख ते बि रहाईंदासीं। ख़बर न पवंदी आहे, कॾहिं कॾहिं पैसा बिल्कुलु जेब में न हूंदा आहिनि, घर में मानी पचियल न हूंदी आहे, घर में खाइण जे लाइ हिकिड़ी मानी न हूंदी आहे, बंदि जी खोपड़ी फिरंदी आहे। छाजे करे यार दुनिया जे अंदरि टेंशन थो अचे मूंखे। अल्लाह ताला फरमाए इहो मरहलो तव्हांजे मथां ईंदो, तव्हांखे असां बुख ॾेई करे बि आज़माइश वठंदासीं। तमामु तव्हांजे माइटनि खे तमामु पैसा, उहो खाईंदा पीअंदा वधनि, पर तव्हांखे हिकिड़ी असां कैटेगरी में रखंदासीं, तव्हांखे असां बुख ॾेई छॾींदासीं। तव्हां वटि पैसा न हूंदा, अचानक तव्हां वॾा बिज़नेसमैन हुयो, तव्हांखे माण्हुनि जवाबु ॾेई छॾियो, कम खां तव्हांखे लाहे छॾियूं, दुकान खां तव्हांखे कढी छॾियूं। कोई बि बंदो तव्हांखे तयारु न आहे पंहिंजे दुकान ते बीहारण जे लाइ, मुलाज़िमत लाइ। तव्हां हैरान परेशान थी वेंदो। दीन जे तरफ़ कोई बि बंदो फोकस कंदो आहे, उनजे मथां इहे मरहला लाज़िमी ईंदा आहिनि। हिकिड़ो बंदो पोइ पूरी पंहिंजी ज़िंदगी फिस्क ऐं फुजूर में गुज़ारी, अचानक फौरी तौरु नमाज़ शुरू कई। नमाज़ जीअं शुरू कंदो त अहिड़ी तरह हाणे मरहला हिन जे मथां ईंदा वेंदा त टेंशन ईंदो। हे सोचींदो यार पहिरियों नमाज़ पढ़ाई न पियो, टेंशन हुयो ई न, हाणे वरी टेंशन अचणु शुरू थी वियो आहे। अहिड़ी तरह टेंशन खां बाद में नमाज़ पढ़ी, दीन में फोकस, अहिड़ी तरह हली करे तव्हांखे बंदा काफ़ी कम बि जवाबु ॾेई छॾींदा। जंहिंमें पैसा बिल्कुलु न, एतिरा पैसा न आहिनि जो वञी करे मुस्तक़बिल में चांहि पीऊं। हे मरहला अल्लाह ताला फरमायो तव्हांजे मथां असां वक़्तनि ब वक़्तनि हे ॾींदा वेंदासीं। वल जू वलनबलुवन्नकुम बिशैइन मिनल खौफ़ि वल जू व नक़्सिन मिनल अमवाल। छा कंदासीं? तव्हांजे माल खे असां ज़ाया करे छॾींदासीं। कॾहिं कॾहिं अल्लाह ताला फरमाए ईअं थींदो, तव्हांजो पैसो घणो पियो हुयो, तव्हांजे अकाउंट में 1 करोड़ पियो हुयो, 1 करोड़ खे असां उॾाए छॾियोसीं। तव्हां वटि सोन पियो हुयो, तव्हांजे सोन खे असां उॾाए छॾियोसीं। तव्हांजो बंगलो हाई क्लास ठहियलु हुयो, ज़िलज़िलो आयो, बंगलो सॼो ख़तमु। तव्हांजे पैसनि खे जेको न माल खे असां डैमेज ॾींदासीं। तव्हां हैरान थी वेंदो, परेशान थी वेंदो,
अल्लाह ताला फरमाए कंहिं क़िस्म जी मोमिन जी इहा सिफ़ात उहो परेशान बोध बि न थींदो आहे, चवंदो आहे इहो मरहलो काॾां आयो आहे, हे अलाह जी तरफ़ां आयो आहे। दुनिया जे अंदरि कोई बि अगरि टेंशन नुक़सानु पहुचे थो त फौरी तौरु बंदो अलाह जी तरफ़ माइल थिए त हे मसइलो अलाह जी तरफ़ां आयो आहे। मूंखे जेकॾहिं अगरि कोई नुक़सानु मिलियो आहे त हे नुक़सानु अलाह जी तरफ़ां आयो आहे। दुनिया जो कोई बि इंसान मूंखे नुक़सानु नथो ॾेई सघे, दुनिया जो कोई बि इंसान मूंखे फ़ाइदो नथो ॾेई सघे। हे ज़हन जे अंदरि इंसान हिकिड़ो पंहिंजो हिकिड़ो क़ाइदो कुलियो ठाहे छॾे। दुनिया जा जेकॾहिं तमामु इंसान मुजीब रहमान खे नाकाम करण जी कोशिशि कनि, अल्लाह नाकाम नथो करे। यादि रखे तव्हां सभु इंसान दौड़ लॻायो, मूंखे नाकाम न करे सघंदो। दुनिया जा तमामु इंसान मुजीब रहमान खे परेशान करण जी कोशिशि कनि, अल्लाह परेशान करणु नथो चाहे। यादि रहे तव्हां सभु इंसान दौड़ लॻायो मूंखे परेशान करण जे लाइ, मूंखे कुझु बि न थींदो। जेकॾहिं मूंखे अल्लाह परेशान करणु चाहे थो, दुनिया जा तमामु इंसान मूंखे ख़ुशी ॾियणु चाहिनि, अल्लाह जो कसम ख़ुशी न ॾेई सघंदा, मुंहिंजे टेंशन खे परे न करे सघंदा, मुंहिंजी मुसीबत खे परे न करे सघंदा। छाजे करे? हे मुसीबत अल्लाह जी तरफ़ां आई आहे, हे टेंशन अल्लाह जी तरफ़ां आयो आहे। यादि रहे जेकॾहिं का रक़म अल्लाह जी तरफ़ां तव्हांखे मिलणी आहे, दुनिया जा तमामु इंसान तव्हां खां मुख़ालिफ़ थी वञनि, उहे ईअं चवनि त इहा रक़म साईं खे न मिले, फ़िलाणे बंदे खे इहा रक़म मुनाफ़ो न पहुचे। कोई बंदो कुझु नथो करे सघे, अल्लाह जे तरफ़ां आयो तव्हांखे मिली रहंदो। इहो हिकिड़ो ज़हन बंदो ठाहे छॾे, पंहिंजे दिमाग़ जे अंदरि इहो हिकिड़ो कानून ठाहे छॾे त नफ़ो जेकॾहिं ईंदो उहो अल्लाह जे तरफ़ां ईंदो, नुक़सानु जेकॾहिं ईंदो त उहो बि क़बूल आहे, अल्लाह जी तरफ़ां ईंदो। अल्लाह ताला फरमाए नक़्स मिनल अमवाल वल अनफुस, अल्लाह ताला फरमाए तव्हांजे माल खे त असां डैमेज ॾींदासीं, ख़तमु कंदासीं। पोइ अहिड़ी तरह अल्लाह ताला फरमायो तव्हांजे नफ़्सनि खे बि असां डैमेज ॾींदासीं। नफ़्सनि मां छा मुराद आहे? अॼोके ॾींहं में अबू मरी वियो, हे नफ़्सनि खे डैमेज आहे। उहा नक़्स मिनल अमवाल वल अनफुस, तव्हांजे माल खे ख़तमु कंदासीं। इन खां बाद में अल्लाह ताला फरमायो तव्हांजे नफ़्सनि खे असां मौत ॾींदासीं। नफ़्सनि मां कीअं मुराद? अॼोके ॾींहं में अबू वियो मार्केट, हलियो पियो आहे, अबे जे मथां मौत अची वियो, मरी वियो अबू, बंदे खे वॾो सदमो पहुचंदो आहे। सुभाणे अम्मा मरी वई, बंदे खे वॾो टेंशन पहुचंदो आहे। टे ॾींहं ते पुटु मरी वियो, बंदे खे वॾो टेंशन पहुचंदो आहे। चंद ॾींहंनि खां बाद में घरवारी गुज़ारे वई, बंदे खे टेंशन वॾो पहुचंदो आहे। अल्लाह ताला फरमायो इहो असां मामिलो कंदासीं तव्हांजे मथां, तव्हांखे ख़ौफ़ ॾींदासीं, ख़ौफ़ खां बाद में तव्हांखे असां बुख बि ॾींदासीं, तव्हांजे मालनि खे असां ख़तमु बि कंदासीं, तव्हांजे नफ़्सनि खे बि असां ख़तमु कंदासीं। व नक़्स मिनल अमवाल वल अनफुस वस्समरात, तव्हांजे फ़सुलनि खे असां तबाह कंदासीं। फ़सुल जे अंदरि डैमेज, माण्हू इन टाइम रोअंदा साईं फ़सुलु थियो आहे पर तमामु फ़सुलु पापड़ी थी वियो आहे। जेको मुंहिंजो 250 मण लहे पियो 100 मण ते बीठो आहे। त अल्लाह ताला क़ुरान हकीम में फरमायो आहे कॾहिं कॾहिं तव्हांखे ज़्यादा फ़सुलु ॾींदासीं पर कॾहिं कॾहिं उन फ़सुल जे अंदरि डैमेज ॾींदासीं। पोइ अल्लाह ताला फरमायो व बशिर साबिरीन, हे तमामु मरहला तव्हांजे मथां ईंदा न, तव्हांखे ख़ौफ़ आयो, तव्हांखे बुख आई, तव्हांजे माल खे असां ज़ाया कयोसीं, तव्हांजी औलाद यानी तव्हांजे नफ़्सनि खे असां डैमेज ॾिनोसीं, तव्हांजे फ़सुलनि खे असां डैमेज ॾिनोसीं। पोइ अल्लाह ताला फरमायो फ़ बशिर साबिरीन, बेशारत ॾियो सब्र करण वारनि खे। केरु आहिनि? अल्लज़ीन इज़ा असाबतहुम मुसीबा क़ालू इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन, जॾहिं बि इंसाननि जे मथां का मुसीबत पहुचे थी पोइ चवनि था इहा मुसीबत अल्लाह जी तरफ़ां इहा, इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन, असां अल्लाह जा आहियूं ऐं असां अल्लाह जी तरफ़ मोटी वेंदासीं। हे जेकॾहिं एतिरा सारा नुक़सान आया आहिनि न, कंहिं क़िस्म जो कोई टेंशन न आहे, असां सब्र था कयूं। अल्लाह ताला फरमाए इन बंदनि खे बिशारत ॾियो। या अल्लाह छा जी बिशारत? अल्लाह ताला फरमाए जन्नत जी बिशारत। असां मिंट नाराज़ थी वेंदा आहियूं, दुश्मन जो ख़ौफ़ आयो अल्लाह सां नाराज़, बुख लॻी अल्लाह सां नाराज़, माल हुयो मूंखे किरोड़ उहो अचानक ख़तमु थी वियो अल्लाह सां नाराज़, वालदेन कोई इंतकाल करियो अल्लाह सां नाराज़, पुटु नंढड़ो गुज़ारे वियो अल्लाह सां नाराज़। अल्लाह ताला फरमायो मोमिननि जी इहा सिफ़ात बिल्कुलु न आहे। मोमिननि खे जेकॾहिं इहो नुक़सानु पहुचंदो आहे छा कंदा आहिनि? उहो उन ते बिल्कुलु सब्र कंदा आहिनि। जीअं सब्र कंदा आहिनि पोइ अल्लाह ताला मां बिशारत उन्हनि खे ॾींदो आहे जन्नत जी।
हिकिड़ी रिवायत आहे, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अगरि कोई बि बंदो उनखे अलाह ताला हिकु औलाद थो ॾिए, नंढो पुटु थो ॾिए, इन खां बाद में उहो पुटु जीअं जो वॾो थोरो थिए थो, चंद याने सालनि जो थिए थो, हाणे पुट सां तमामु वॾी मोहबत हूंदी आहे पीउ खे। जीअं पुटु जेको आहे क़दम खणणु शुरू करे ऐं तव्हांखे अबा अबा करे, हा साईं, तव्हांखे भाकुर पाए ऐं तव्हांखे ज़ोर सां वठे, भाकुर पाए ऐं तव्हांखे ज़ोर ॾिए, त पीउ खे इंतिहाई ज़्यादा ख़ुशी थींदी आहे। अहिड़ी तरह सेम माउ खे बि ईअं ख़ुशी थींदी आहे, छाजे करे उनखे ज़्यादा तकलीफ़ पहुती आहे। त अहिड़ी तरह जॾहिं उन नंढे ॿार जे मथां मौत ईंदो आहे, त अहिड़ी तरह पोइ अलाह ताला मलकल मौत खे छा थो फरमाए, ए मलकल मौत तूं मुंहिंजे बाने जे नंढे ॿार जो रूह कब्ज़ करे आयो आहे। त मलकल मौत फरमायो या अल्लाह हा, मां उनजो जेको आहे रूह कब्ज़ करे आयो नंढे ॿार जो। त अलाह ताला छा फरमाईंदो आहे, ए मलकल मौत तूं मुंहिंजे बाने जे दिलि मां गुल हिकिड़ो खणी आयो आहे। छाजे करे औलाद सां मोहबत ईअं ई हूंदी आहे, उनखे गुल खे तूं उनजे दिलि मां कढी आयो आहे। ऐं पोइ अलाह ताला फरमाईंदो आहे, ए मलकल मौत पोइ मुंहिंजो बानो छा पियो चवे, उनजो पुट जो मरी वियो त उहो छा पियो करे, त मलकल मौत फरमायो या अल्लाह, उहो चइबो इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन, उहो चइबो असां बि अलाह जा आहियूं ऐं अहिड़ी तरह असां बि अलाह जी तरफ़ मोटी वेंदासीं, त मां सब्र थो कयां इन मरहले ते। त अलाह ताला फरमायो, ए मलकल मौत तूं गवाह रहिजांइ, इन जे लाइ मां जन्नत में हिकिड़ो ख़ासि जेको आहे महल तयारु थो करे छॾियां, इनखे वञी करे बिशारत ॾे, इनखे बिशारत जंहिंजा नंढा में औलाद जेके इंतकाल थी करे वञे, अलाह ताला फरमायो इनखे वञी करे बिशारत ॾियो, जेकॾहिं अगरि उन ते सब्र था कनि, अहले इस्लाम आहिनि, मुस्लमान आहिनि, उन ते सब्र कनि था, इनखे वञी करे बिशारत ॾियो। तोखे बाबा केरु थो मोकिले, अली थो मोकिले, हे साईं ॿियो दफ़ो चवंदो थो ॼण अचे, सखी जो पुटु लॻंदो यार तूं त। त अहिड़ी तरह नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, कंहिंजो बि अगरि नंढा में पुट जेको आहे इंतकाल थो करे वञे, त उहो उन नंढे पुट जे मरण ते सब्र थो करे, त या अल्लाह हे मुसीबत तुंहिंजी तरफ़ां पहुती आहे, मां सब्र थो कयां। अहिड़ी तरह नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, उन सब्र करण ते अल्लाह ताला हिनखे जन्नत जी बिशारत थो ॾिए। छाजे करे औलाद सां ज़्यादा इंतिहाई बंदे खे मोहबत हूंदी आहे, तमामु घणी जेको आहे बंदे खे मोहबत हूंदी आहे। अल्लाह ताला अमल करणी तौफ़ीक़ अता फरमाए। पाणी से पियो कूलर में, पाणी भरियो आहे। साईं, हिंदू औरत सां अगरि कोई मुस्लमान निकाह करे त छा उनजो निकाह थी वेंदो या न? हिंदू औरत सां जेकॾहिं कोई बि मुस्लमान निकाह कंदो त मुस्लमान जो हिंदू औरत सां निकाह न थींदो। जेकॾहिं हिंदू औरत पंहिंजे उन हिंदू मज़हब जे अंदरि आहे, जेकॾहिं पंहिंजी रज़ा ख़ुशी सां इस्लाम क़बूल कई, इन खां बाद में उनजो निकाह थी वेंदो। इन जो दलील क़ुरान हकीम में आहे, सूरत बकरा आयत नंबर 221, अल्लाह ताला फरमायो, न निकाह कयो तव्हां मुशरिकाणी औरतुनि सां ताकि उहे ईमान आणनि। ऐं सेम अहिड़ी तरह अल्लाह ताला फरमायो, तव्हां पंहिंजी नियाणियुनि जो बि निकाह न करायो मुशरिकनि मर्दनि सां, ताकि उहे मुशरिक इस्लाम जे अंदरि अचनि। त कंहिं बि हिंदू औरत सां मुस्लमान जे लाइ मुनासिबु आहे ई न, उहा औरत हिंदू मज़हब में हुजे ऐं मुस्लमाननि सां निकाह करे, बिल्कुलु मुस्लमान जे लाइ जाइज़ ई न, निकाह थींदो ई न जेसिताईं उहा औरत पंहिंजी रज़ा ख़ुशी सां इस्लाम जे अंदरि न अचे। इस्लाम जे अंदरि अचे थी त ठीकु आहे, पोइ मुस्लमाननि सां निकाह कंदो। अगरि इस्लाम जे अंदरि नथी अचे त कंहिं बि मुस्लमान जे लाइ जाइज़ आहे ई न कंहिं हिंदू औरत सां निकाह करे। ऐं अहिड़ी तरह सेम दुनिया जो कोई बि अगरि कोई बंदो मुशरिक आहे, मुशरिकाणी औरत आहे, उन सां निकाह करे, इहा कंहिं क़िस्म जी काई जेकी आहे इजाज़त न आहे क़ुरान हकीम खां। साईं, बाज़ माण्हू चवंदा आहिनि त अगरि कोई इंसान मरी वेंदो आहे त उनजो रूह घर में 40 ॾींहं फिरंदो आहे। इन जी हक़ीक़त छा आहे? इहा साईं बिल्कुलु ग़लति ॻाल्हि आहे। कोई बि बंदो जेकॾहिं अगरि मरी वेंदो आहे, कोई बि बंदो जेकॾहिं अगरि मरी वेंदो आहे त उनजो रूह उनजे घर में 40 ॾींहं न आहे फिरंदो। उनजो रूह उनजे घर में 40 ॾींहं न आहे फिरंदो, बल्कि हदीस खां मालूम थियो, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, अगरि कोई बि बंदो मरंदो आहे, अगरि उहो बंदो नेक आहे त उनजे रूह खे फ़रिश्ता इल्लियीन में पहुचाईंदा आहिनि। इल्लियीन हिकु उहा जॻह आहे जेकी जन्नतनि जे रूहनि जी जॻह आहे।
मोमिन बंदो मरंदो उनजे रूह खे फ़रिश्ता शिफ्ट कंदा इल्लियीन में, जेको 7 आसमान खां मथे आहे। ऐं अहिड़ी तरह कोई बि अगरि फासिक फाजिर कोई बि काफ़िर बंदो मरंदो आहे त उनखे 7 ज़मीननि खां हेठि सिजीन हिकिड़ी जॻहि आहे जेकी काफ़िर ऐं अहिड़ी तरह तमामु वॾे गुनाहगारनि जी जॻहि आहे। फ़रिश्ता उनजे रूह खे उते पहुचाईंदा आहिनि। त कोई बि घर में अंदरि हे ॻाल्हि असांजे माशरे में हले थी न, साईं 40 ॾींहंनि ताईं घर में जेको आहे रूह फिरे थो, हे बिल्कुलु ॻाल्हि ग़लति आहे। मरण खां बाद में इंसान जे कंहिं इख़्तियार में आहे न त पंहिंजे रूह खे किथे वञी करे इस्तेमालु करे, अल्लाह जे अमुर सां हलंदो। अल्लाह जो अमुर थींदो त फ़रिश्ता उनखे काॾे खणी वेंदा, इल्लियीन में पहुचाईंदा। अगरि अल्लाह जो अमुर थींदो त अल्लाह ताला उन फ़रिश्ते उन इंसान जे रूह खे वञी करे 7 ज़मीननि खां हेठि जेकी सिजीन आहे, जंहिंखे जनम जो हिसो चयो वेंदो आहे, उते जेको आहे बंदे जे रूह खे पहुचाईंदा आहिनि। बाक़ी बंदे जो रूह न हूंदो आहे त फिरंदो हुते, मसो ई मला जे अंदरि चकर लॻाईंदो हुते। मौत खां बाद में क्वालिटियूं ॿियूं शुरू थियनि थियूं। असुली जेकी ज़िंदगी उहा बाद में मरण खां बाद में शुरू थिए थी। बाक़ी हिते जेको दुनिया हले थी हिते असां ॾिसूं था। साईं मुंहिंजी ॾाढ़ी पासनि खां बिल्कुलु घटि आहे। बाज़ माण्हू चवनि था त हिकु मरतबो शेव करा पोइ ॾाढ़ी दुरुस्त ईंदी। छा मां शेव कराए सघंदो या न? बिल्कुलु कंहिं क़िस्म जी काई इजाज़त न आहे त नौजवान ॾाढ़ी जेकॾहिं चिटी आहे, हे तमामु घणो सवालु हलंदो आहे, साईं ॾाढ़ी मुंहिंजी चिटी आहे, इनखे हिकु मरतबो काफ़ी माण्हू चवंदा शेव करा त पोइ ॾाढ़ी जेकी आहे ज़्यादा निकिरंदी। जेकॾहिं अगरि शेव इन एतबार सां कराईंदो त बि गुनाहगार थींदो। हे शैतान त इन पटी ते चाढ़े थो, शैतान इन पटी ते चाढ़ींदो। अगरि को नौजवान इस्लाम सां मोहबत करे थो, दीन इस्लाम सां मोहबत करे थो, नमाज़ सां फोकस ज़्यादा करे थो, त उनखे जेकॾहिं ॾाढ़ी ईंदी आहे त शैतान खे त पूरी पकत हे त ॾाढ़ी कटाईंदी न, पोइ शैतान विसियूं सां ईअं ॾींदो त हाणे ॾाढ़ी तुंहिंजी छिटी आहे, हिकु मरतबो ब्लेट हणाए छॾेसि। हिकिड़ो मरतबो ब्लेट हणाईंदेसि न, पोइ तुंहिंजी ॾाढ़ी फर्स्ट क्लास ख़ानदानी क़िस्म जी VIP ॾाढ़ी ईंदी। हिकिड़ो मरतबो शेव करायो त पंहिंजो मुंहुं अञा बहितरु लॻंदो। दुनिया जे एतबार सां, इस्लाम जे एतबार सां न, शैतान विसियूं ईंदो, वाह वाह हे ॾिसंदो न ॾाढ़ी खां बग़ैर कीअं तूं सवा लशपश लॻो पियो आहे, त इहो बंदो पोइ आदी थी वेंदो शेव कराइण जो। त कंहिं क़िस्म जी काई गुंजाइश न आहे। अल्हम्दुलिल्लाह मां दावा सां ॻाल्हि कयां थो, मां पंहिंजी पूरी ज़िंदगी जे अंदरि हिकिड़ो मरतबो बि शेव न करायो आहे, न ई मां ॾाढ़ी कटाई आहे। मां हिकु मरतबो बि कंहिं सैलून ते नंढाप खां वठी करे कॾहिं बि मां कंहिं सैलून ते वञी करे शेव न करायो आहे, न ई मां पंहिंजी ॾाढ़ी खे मिशिन लॻाई आहे, मिशिन बि न लॻाई आहे। हे अल्हम्दुलिल्लाह मां दावा सां ॻाल्हि कयां थो, छाजे करे ॾाढ़ी मुंहिंजी मूंखे ख़बर आहे। ऐं अल्हम्दुलिल्लाह तमामु वॾे ख़र्च खां मां बची बि वियो आहियां। जेकर उन ज़माने खां वठी करे शेव कराईंदो अचां, कटिंग कराईंदो अचां, ॻाल्हि पर इन ते 2-3 लख लॻी वञनि न। साईं 10 साल जो अरसो आहे न, हिकिड़े महीने में नौजवान घणा दफ़ा ॾाढ़ी सेट कराईंदो आहे? काफ़ी दफ़ा कराईंदो आहे, 2 दफ़ा त कराईंदो हूंदो। 200 रुपया ॿधोसि त 15 साल जा केतिरा पैसा थी विया? अल्हम्दुलिल्लाह हिकिड़ो त बचंदी आहे, पैसे जे एतबार सां थी वई। पर बिलफ़र्ज़ जेकॾहिं अगरि पैसे खे असां ॾिसूं ई न, तमामु वॾी ख़ुशनसीबी आहे त हे तमामु पैगंबरनि जी सुनत आहे। ऐं अहिड़ी तरह जन्नत में अल्लाह ताला, मां अॻ में हिकु ॻाल्हि कई हुयमि त जन्नत में तमामु इंसाननि खे जिस्म ते कंहिं क़िस्म जो कोई बि वार न हूंदो। जन्नत में तमामु इंसाननि खे जेके इंसान दाख़िल थींदा सवाइ वारनि जे मथे जे वारनि जे ऐं अहिड़ी तरह भेरुनि जे, बाक़ी जिस्म में जेके ख़ारिजी वार आहिनि, हे तमामु इंसान खे कंहिं क़िस्म जा कोई बि वार न हूंदा। ऐं न ई अहिड़ी तरह चेहरे ते ॾाढ़ी हूंदी। सिर्फ़ु जन्नत में ॾाढ़ी कंहिंखे हूंदी, सिर्फ़ु जन्नत में ॾाढ़ी पैगंबरनि खे हूंदी। छाजे करे त इन ॾाढ़ी जे अंदरि हुस्न तमामु ज़्यादा आहे ऐं नबियुनि खां वधीक कोई हसीन थींदो बि न। अहिड़ी तरह जन्नत में मां जेकॾहिं अल्हम्दुलिल्लाह इंशाअल्लाह तमामु मुस्लमान जन्नत में दाख़िल थींदा, इंशाअल्लाह मां बि थींदुमि। त जन्नत में जीअं जो दाख़िल थींदा न, त हेॾे दुनिया में मूंखे ॾाढ़ी आहे, त जन्नत में कंहिं क़िस्म जो कोई बि ॾाढ़ी न। हे अल्लाह ताला हिते बि हुकुम ॾे त ॾाढ़ी रखी वठो, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे वास्ते सां। क़ुरान में त ॾाढ़ी जो ज़िक्र न आहे, पर नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे वास्ते सां। छाजे करे क़ुरान हकीम में अल्लाह ताला फरमायो अतीउल्लाह व रसूल, इताअत कयो मां अल्लाह जी। इन सां गॾु अल्लाह ताला फरमायो नबी जी बि इताअत कयो। नबी जी इताअत जीअं क़ुरान जो अमल फ़र्ज़ु आहे, सेम नबी जो हुकुम बि ईअं ई फ़र्ज़ु आहे। छाजे करे अल्लाह फरमायो न,
अल्लाह ताला फरमायो मुंहिंजी इताअत कयो। इन खां बाद में अल्लाह ताला फरमायो मुंहिंजी इताअत सां गॾोगॾु नबी जी बि इताअत कयो। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॾाढ़ी रखण जो हुकुम ॾिनो आहे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॾाढ़ी रखण जो हुकुम ॾिनो आहे त ॾाढ़ी खे कतराइण ऐं कटणु बिल्कुलु इस्लाम में हराम अमल आहे। साईं असांजो ज़हन भले कमु करे न करे पर आहे ग़लति। त मां हमेशह साथियुनि खां इहा ई ॻाल्हि कंदो आहियां त गुनाह खे गुनाह सां तस्लीम कयूं। कोई बि जेकॾहिं नौजवान ॾाढ़ी जो कटण जो आदी आहे त ईअं चवे त हे मां गुनाह जो कमु थो कयां, ईअं चवे त मां हे गुनाह जो कमु थो कयां। अगरि इन खे गुनाह न सम्झंदो न त जेसि ताईं मरंदो न तेसि ताईं शेव कराईंदो रहंदो। अगरि गुनाह तस्लीम कंदो न पोइ अल्लाह ताला हिनखे तौफ़ीक़ ॾींदो। हिकिड़े न हिकिड़े ॾींहं ते अल्लाह ताला हिनखे तौफ़ीक़ ॾींदो त इहो इन फेल खां बची वेंदो। साईं गैर मुस्लिम जा नंढा ॿार जेकॾहिं नंढपिण में मरी वञनि, छा उहे जन्नत में वेंदा या जहन्नम में वेंदा? गैर मुस्लिम जा नंढा ॿार जेके बि मरंदा आहिनि त उहे बिल्कुलु जहन्नम में न वेंदा, उहे जन्नत में ई वेंदा। छाजे करे? दुनिया जे अंदरि तमामु इंसान जेके बि पैदा थींदा आहिनि उहे इस्लाम जी फितरत ते पैदा थींदा आहिनि। दुनिया जे अंदरि जेके बि ॿार पैदा थियनि था सभु मुस्लमान थी करे पैदा थींदा आहिनि। पोइ छा थींदो आहे? जेकॾहिं अगरि कंहिंजो पीउ यहूदी आहे त उहो वॾो थी करे यहूदी थी वेंदो आहे। जेकॾहिं कंहिंजो पीउ हिंदू आहे त उहो ॿारु वॾो थी करे हिंदू थी वेंदो आहे, पंहिंजे पीउ जे मज़हब ते हली पवंदो आहे। बाक़ी दुनिया जे अंदरि तमामु इंसान जीअं जो पैदा थींदा आहिनि न उहे नंढा खां इस्लाम जी फितरत ते पैदा थींदा आहिनि। अगरि कोई बि हिंदू जो ॿारु, अगरि कोई बि यहूदी जो ॿारु, अगरि कोई बि ईसाई जो ॿारु नंढा में मरी वियो आहे त उहो जन्नत में बिल्कुलु न वेंदो, उहो जन्नत में वेंदो। हे तमामु अहादीस खां मालूम थिए थो। छाजे करे? उनजो त कंहिं क़िस्म जो कोई गुनाह आहे ई न। उहो नंढा में सगीरा जी हालत में उहो इंतकाल करे विया आहिनि। त इहो हदीस मां बिल्कुलु मालूम आहे त दुनिया जो कोई बि ॿारु हिंदू जो हुजे, ईसाई जो हुजे, सिख जो हुजे या यहूदी जो हुजे, नंढा में मरी वियो त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया उहे जन्नत में ई वेंदा आहिनि नंढा ॿार। बाक़ी जेकॾहिं अगरि वॾो थी वियो बातिल मज़हब खे इख़्तियार करे थो, बातिल मज़हब खे इख़्तियार करे थो त अहिड़ी तरह उहो बातिल मज़हब हिनखे गुमराही ते छिके वेंदो ऐं गुमराही जी जॻह नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया जहन्नम आहे। साईं मुंहिंजी दिलि में इस्लाम जे मुतलिक़ अजीबो ग़रीब विसविसा ईंदा आहिनि। मां उन खां घणो परेशान थींदो आहियां। मूंखे छा करणु खपे? इस्लाम जे मुतलिक़ काफ़ी जेको मुस्लमाननि खे शैतान जेको आहे अजीबो ग़रीब ख़्यालात ॾींदो आहे। कॾहिं अल्लाह जे मुतलिक़, कॾहिं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात मुतलिक़ इंसान जी दिलि में विसविसा उभरंदा आहिनि। मुस्लमान उन विसविसनि खां परेशान थींदो आहे। यार अल्लाह माफ़ करे मुंहिंजे ज़हन जे अंदरि कहिड़ो विसविसो थो अचे। सेम इहा ई हालत सहाबा जे ज़माने में पेश थी। सहाबा मां कुझु साहबनि जो टोलो आयो, उन में चंद जेके साहबा आया उन्हनि चयो या रसूल अल्लाह इस्लाम जे मुतलिक़, अल्लाह जे मुतलिक़ असांजे दिलि ऐं ज़हन में अजीब विसविसा था अचनि। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया छा उहे विसविसा गुनाह वारा विसविसा आहिनि? त उन साहिबनि चयो या रसूल हा। अल्लाह जे नबी फरमाया तव्हांजी दिलि उनखे तस्दीक करे थी? त साहिबनि चयो न या रसूल असांजी दिलि कीअं तस्दीक कंदी? अल्लाह जे नबी फरमायो इहा ईमान जी निशानी आहे। इहा छा आहे? इहा ईमान जी निशानी आहे। पोइ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चंद कलमात ॿुधाया। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चंद कलमात ॿुधाया। अल्लाह जे नबी फरमायो हे कलमात पढ़ंदा कयो। सभ खां पहिरियां अगरि कंहिं बि मुस्लमान जे दिलि जे अंदरि अल्लाह जी ज़ात मुतलिक़ या इस्लाम जे मुतलिक़ अजीबो ग़रीब विसविसा अचनि त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो फौरी तौर अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम पढ़ंदा कयो। ॿिए नंबर ते अल्लाह जो ज़िक्र कयो, ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह, अल्हम्दुलिल्लाह, अल्हम्दुलिल्लाह, हे ज़िक्र कयो। टे नंबर ते नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो हुवल अव्वल वल आख़िरु वल ज़ाहिरु वल बातिनु व हुव बिकुल्लि शैइन अलीम। अल्लाह जे नबी फरमायो इहो पढ़ंदा कयो। साहिबनि खे अल्लाह जे नबी ईअं फरमायो जेकॾहिं बिल फ़र्ज़ अहिड़ो को विसविसो अचे थो त इहो ई पढ़े। अहिड़ी तरह क़यामत ताईं जेकॾहिं कंहिं मुस्लमान जे ज़हन ऐं दिलि जे अंदरि अहिड़ो को विसविसो अचे थो त उहो इन्हनि शयुनि खे पढ़े अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम, अल्लाह जो ज़िक्र करे, ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। ऐं अहिड़ी तरह तमामु ॿिया बि घणा ज़िक्र आहिनि। ऐं हे जेकी मां आयत ॿुधायमि इन आयत खे पढ़े इंशाअल्लाह उहे विसविसा ख़तमु थी वेंदा। साईं अगरि कोई गैर मुस्लिम इस्लाम में दाख़िल थिए त उहो कलमा शहादत लाज़मी पढ़े। अगरि न पढ़े त छा पोइ मुस्लमान न थींदो? बिल्कुलु साईं,
अगर कोई भी गैर मुस्लिम इस्लाम जे अंदरि दाख़िल थिए थो त उन जे लाइ बिल्कुलु लाज़मी आहे, फ़र्ज़ु आहे त उहो कलमा शहादत पढ़े। अगरि नथो पढ़े त मुस्लमान कीअं थींदो? कोई बि हिंदू, कोई बि गैर मुस्लिम, कोई बि यहूदी, कोई बि ईसाई इस्लाम जे अंदरि अचे थो त सभ खां पहिरियां उनखे ईअं चवणो पवंदो त मां पोइ पंहिंजे मज़हब ते तौबा थो कयां। ॿिए नंबर ते मां शाहिदी ॾियां थो हिन पूरी काइनात जे अंदरि अलाह अकेलो आहे। इन सां गॾोगॾु मुहम्मद रसूलुल्लाह अलाह जो बंदो ऐं अहिड़ी तरह आख़िरी नबी आहे। कोई बि जेकॾहिं मुस्लमान थिए थो न त इन शइ जी इक़रार लाज़िमी करिणो पवंदो। हिकु नंबर ते ज़बान सां, ॿिए नंबर ते दिलि में तस्दीक़ करणी पवंदी। हाणे दिलि जो मामिलो अलाह जे हवाले कबो, इन त असां तुंहिंजी दिलि ॾिसंदासीं। अगरि कोई हिंदू थिए, हिंदू इस्लाम में दाख़िल थिए, उन त चयो मां पूरी काइनात में अकेले अलाह खे मञा थो। अहिड़ी तरह मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अलाह जो बंदो ऐं आख़िरी रसूल आहे। असांजो हे तूं ज़बान सां इक़रार कयो आहे, पर दिलि सां कयो थी न कयो थी? दिलि जो मामिलो अलाह जे हवाले करे छॾिबो। छा कबो? दिलि जो मामिलो अलाह जे हवाले करे छॾिबो। बाक़ी ज़बान सां जेको उहो इक़रार करे थो, ज़बान सां जेको उन तस्दीक़ कई आहे, बसि इहो उन जे लाइ दुनिया जे अंदरि काफ़ी आहे। अल्लाह ताला अमल करणी तौफ़ीक़ अता फ़रमाए।